जान मोहन बहार KTN काबज सखर जो ब्यूरो चीफ शहीद थे 19 महीना तकरीबन थी चुका है पर उन कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हीअ ॿी ईद आहे जेका पहुती आहे ऐं असां हिन वक़्तु शहीद जानवंत बहार जे क़ब्रिस्तान में उन जी क़बर ते मौजूदु आहियूं ऐं उते शहीद जानवंत बहार जो भाइटियो आमिर बीठो आहे। असां आमिर खां पुछंदासीं त उहे शहीद जानवंत बहार खां पोइ ईद कीअं पिया कनि ऐं शहीद जानमोहन बहार न आयो, ईद अची वई ऐं कातिल गिरफ़्तार न थी सघिया, तव्हां छा था चवणु चाहियो? अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त 19 महीना गुज़री चुका आहिनि। वज़ीर आला सैयद मुराद अली शाह बि आयो तॾहिं ते दुआ करणु उहो बि चयो त जल्द हुन जा कातिल गिरफ़्तार थी वेंदा। असांजी हुकूमत न हुई, असां आया आहियूं हुकूमत, इनशाला असां कातिल गिरफ़्तार कया। उनखे 19 महीना गुज़री विया। उनखां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी बि आयो, आसपा बि आई। उनखां पोइ जेके बि मिनिस्टर आहिनि उहे दुआऊं बि घुरिया, तॾहिं ते असां चई बि विया त असां जई जानवरनि जा कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार कंदासीं। अफ़सोस इन ई ॻाल्हि जो आहे त 19 महीना गुज़री विया आहिनि। रोज़ु अॼु कहिड़ा कातिल गिरफ़्तार थींदा, हफ़्ते में थींदा। उनखां पोइ जेके आहिनि 4 जेके आहिनि उहे DIG जेके आहिनि उहे तब्दील चुका आहिनि। उनखां पोइ 6 जेके आहिनि SSP बि तब्दील चुका आहिनि। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त शहीद जानवरनि जा कातिल जेके आहिनि हिन महिल ताईं गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। अच्छा, शहीद जानवंत बहार जे कातिल जेके जवाबदार जेके ॿाहिरि उन्हनि तरफ़ों के थ्रेट या की धमकियूं या अहिड़े क़िस्म जा का आहिनि छा? तव्हां हा बिल्कुलु, शाम जो डेली असांजे हुन में घटी में हथियार खणी करे अचनि था, असांखे धमकाइनि था, असां सां ठा कयो, न त तव्हांखे ग़लति जेके नतीजा उहे भोगणा पवंदा। असां इन जे करे जेको कोर्ट ते बि नथा वञी सघूं, घुमी नथा सघूं। असां बार बार SP साहिब खे ॿुधायो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, त हुनजी काई बि जूअं जेका कन ते जेका आहे उहा जूअं नथी चुरे। अच्छा, शहीद जानवंत बहार हिन ईद ते तव्हां उनखे न ॾिसी सघंदव, उन जे बारे में तव्हां छा था चओ त शहीद जानवंत बहार मौजूदु न हूंदो हिन ईद ते तव्हांजा अहसासात कहिड़ा हूंदा? असां भाऊ खे ॾाढो मिस कंदा आहियूं। भाऊ असांखां 2 ॾींहं 3 ॾींहं असांखे वॾी माना ख़ुशी ईंदी त बसि सुभाणे ईद ॾींहुं भाऊ जानवंत ईंदो त असां वॾो ख़ुशि थींदा हुआसीं। पोइ हिक ॿिए खां पुछा कंदा हुआसीं, ॾियो हाल भाऊ आयो आहे? पोइ चवंदा हुआसीं बसि निकितो आहे, तो हाणे पुॼण वारो आहे। यकीन कयो ॿियो 3 ईद इहा असां कपिड़ा न आहिनि वरिता, असां काई बि शइ न आहियूं वरिता, असां ख़ुशी न आहियूं कंदा। हीअ 3 ईद अची वई आहे, असां कारा कपिड़ा पाए करे अची हिते वेही रहंदा आहियूं सॼो ॾींहुं, पंहिंजे चाचे सां हिते क़ब्रिस्तान में ईद मल्हाईंदा आहियूं। असां कपिड़ा न आहियूं पाईंदा इतारे। शहीद जानवंत बहार जो ईद वारे ॾींहुं जॾहिं चक ईंदो त कहिड़ो किरदारु हूंदो? तव्हांखे ख़र्चियूं या पंहिंजे मिटनि माइटनि सां, भाणेजनि सां, भाइटनि सां ऐं नियाणियुनि सां मिलणु उनजो छा हूंदो? ऐं जॾहिं भाऊ ईद जे ॾींहुं मिलणु ईंदो पोइ असां सॼो जो ख़ानदान आहे उहो वॾे घर में इकठा थींदा हुआसीं। मानी बि भाऊअ सां गॾु खाईंदा हुआसीं। सभिनी खे नंढड़नि ॿारनि खां वठी वॾनि ताईं भाऊ पाण ख़र्ची ॾींदो। सॼो ॾींहुं असां सां गॾु गुज़ारींदो। जंहिं महिल शाम थींदी पोइ भाऊ असांखे मोकिलाए करे हली वेंदो। हाणे न आहे त असां हुनखे वॾो मिस कंदा। आसिफ़, तव्हां शहीद जानवंत बहार जा भाणेजा आहियो। जानमोहन बहार सां तव्हां क्लोज़ बि रहियो, ऑफिस में तव्हां हुन सां गॾु कमु कयो, तव्हांखे वठी आयो शहर मां, ॻोठ मां वठी करे शहर में आयो। अॼु जानमोहन मौजूदु न आहे ऐं तव्हां कीअं था महसूसु कयो? जी बिल्कुलु अदाश, मूं तक़रीबन 9 खां 10 साल सखर KT न्यूज़ ऑफिस में मामा सां गॾु गुज़ारिया। इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस थो थिए पियो त सखर पुलिस, सिंध पुलिस शायदि एतिरी नाअहल आहे जो 2 साल पूरा थियण वारा आहिनि पर कातिल गिरफ़्तार न आहिनि थिया। जेतिरी मज़म्मत कजे हिन क़त्ल जी अॼु बि ओतिरी घटि आहे। असां हिन वक़्तु बि क़ब्रिस्तान में बीठा आहियूं, दुआ बि घुरी आया, तव्हां बि आया हो। सुभाणे ईद जो ॾींहुं आहे ऐं ईद बि असांजी शहीद खां बग़ैर गुज़रंदी। ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी ऐं एहतिजाज हिन सां ईद गुज़ारींदासीं। मुतालबो कयूं था पुलिस खां, IG सिंध खां, वज़ीर आला खां त तव्हां जेके वाइदा कया आहिनि उहे हाणे वाइदा वफ़ा बि कयो। तव्हां बिलावल भुट्टो ज़रदारी खां को मुतालबो करणु चाहींदो, छाकाणि त हू बि तव्हांजी ताज़ियत करणु हिते पहुतो ऐं वाइदो करे वियो त शहीद जानवंत बहार जा कातिल गिरफ़्तार थींदा, तव्हां उनखे को मैसेज ॾियणु चाहियो? ॾिसो, बिलावल भुट्टो पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे ऐं यकीन सां उनखां मुतालबो कंदासीं त तव्हां पीपल्स पार्टी जा चेयरमैन बि आहियो ऐं उहो मौजूदा जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उनजो तव्हां हिसो बि आहियो। सो इन जे करे महिरबानी कयो ऐं कातिल गिरफ़्तार कयो। ऐं असांजी जेका फैमिली आहे उनखे तमामु घणा थ्रेट्स आहिनि ऐं जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया ऐं ख़ुदा न ख़ास्ता असांजी फैमिली जो वधीक को नुक़सानु थो थी पए त उनजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस हूंदी। हीअ असां हिन मौजूदु आहियूं सीनियर सियासतदान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह साहिब सां। असां साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहिब खां पुछंदासीं त शहीद जानवंत बहार तव्हांजो तमामु वेझो दोस्त बि हुयो ऐं सखर शहर में हुनजो किरदारु हो, तव्हां सां तमामु हुनजी वेझड़ाई रही ऐं उहो एॾो वॾो साहब बि शहीद थियो आहे, हुनजे कातिल हिन महिल ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उनजे बारे में साईं खां मालूमात कंदासीं त हिन वक़्तु ताईं कहिड़ा सबब आहिनि जो शहीद जानवंत बहार जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि? पहिरियों त मूं हुनजे बरसी जे मौक़े ते चवंदुसि त जान मोहम्मद जहिड़ा इंसान
वरी सहाफ़त में हुजनि उहे शहीद थी वञनि उनजा कातिल न मिलनि त अफ़सोस आहे अफ़सोस थियण बि खपे जानवरनि सां तक़रीबन 20-22 सालनि जो तालुक़ु रहियो हर दौर में असां अपोज़िशन में हुआसीं या हुकूमत में हुआसीं हुनजे पंहिंजे मौक़ुफ़ में कॾहिं तब्दीली न आई कॾहिं इहो महसूसु न कयोसीं त हू असां हुकूमत में आहियूं ऐं हीअ असांजी ख़ुशामद कंदो या छा असां खां अहिड़ा सुवालात न कंदो या अहिड़ा क्वेश्चन न कंदो जंहिंसां असांजी पोज़ीशन सवली थिए या ॾुखी थिए हमेशह हुन हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई सवाल में बि हुनजी हक़ीक़त शामिल हूंदी ऐं अमूमन मूं ॾिठो आहे सहाफ़ियुनि में त हिकिड़ो सुवाल कंदा आहिनि वरी हुन ते ॿियो सुवाल कंदा आहिनि वरी हुन ते टियों सुवाल कंदा आहिनि पर मूं हुन में तजुर्बे जे मुताबिक़ हिन में ॾिठो त तव्हां सुवाल कई तव्हां जवाबु ॾिनो वधीक पब्लिक पाण हुन ते रिएक्शन ॾे हिकिड़ो लेजेंड क़िस्म जो इंसानु हो हिकिड़ो राइटर हो ऐं सहाफ़त खे ॼाणे पियो हक़ीक़त इहा अथव त असांजे सिंध जे अंदरि सहाफ़त में कुझु माण्हू आहिनि जिन में जानवर हुजे ऐं इहो असां सिंध खे नुक़सानु पहुतो सिंध जी मीडिया खे नुक़सानु पहुतो सिंध खे जर्नलिज़म खे नुक़सानु पहुतो ऐं हिकिड़ो सचो ईमानदार माण्हू सभ खां वॾी ॻाल्हि ईमानदार माण्हू ऐं हुन वटि कॾहिं बि लालच जो हिकिड़ो ज़रो बि हुन वटि कोन हुयो ऐं मूं सिंधी वासियुनि खे इहो ज़रूरु ॿुधाईंदुसि त अहिड़ा सहाफ़ी तमामु ज़िंदगीअ में घटि पैदा थींदा आहिनि छो त हुनजो तालुक़ु सखर सां हो ऐं मूंखे बि 35-36 साल थिया आहिनि पार्लियामेंट में 50-52-55 साल मूंखे सियासत में थिया आहिनि त असां हर क़िस्म जा सहाफ़ी छा आहिनि अॼु बि आहिनि पर हिन वटि कॾहिं लालच कॾहिं लोभ कोन ॾिठो थिए सच जी ॻाल्हि कंदो हो सच ते ई बीहंदो ऐं हिनखे नुक़सानु थियो इहो जानवरनि जी फैमिली जो नुक़सानु आहे हक़ीक़तन सिंध जी सहाफ़त जो ऐं सिंधी माण्हू जे तर्जुमान जो नुक़सानु थियो अच्छा साईं जानवरु तव्हां सां जॾहिं बि मिलंदो अक्सर त हुनखे ॻणती कहिड़ी हूंदी कहिड़ा मसइला ॿुधाईंदो त छा थियणु खपे छा न थियणु खपे सिंध जे ख़ासि राइट्स ते घणो हूंदो त असां सिंध जेका आहे सा उहो सूबो आहे जेको दुनिया खे पंहिंजे पाकिस्तान जी इकोनॉमी खे सपोर्ट करे थो ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी खे अगरि बहितर बणायो त उहो सिंध बहितर बणाईंदी अनफॉर्चुनेटली असां डिस्कस कंदासीं जंहिंमें ख़ुशूसन ख़ासि ज़िक्र हूंदो त हीअ कहिड़ी सियासत आहे हीअ कहिड़ी इकोनॉमी आहे जेको मोटरवे ठहणु खपे कराची खां पंजाब खां ख़ैबर पख्तूनख्वा खां अॻे वञे पर उहो ठहे थो लाहौर खां ऐं उहो मूं हुनखे ॿुधाईंदुसि त असां जहिड़ा कयूं था 90 खां वठी असांजो इहो मसइलो हले थो पियो इन ॻाल्हि जो हुनखे ख़ासि मोटरवे ते घणा क्वेश्चन हमेशह कंदो पर उहो सही हो छो त अॼु बि मां बि चवंदुसि हर माण्हू चवंदो मोटरवे त हिकिड़ो इकोनॉमिक हिकिड़ो टोल आहे जेको पाकिस्तान जी इकोनॉमी खे बहितर करे सघे थो सही ॿियो साईं जेको तव्हां गुज़िरियल वक़्त बि ॻाल्हि बि कई त शहीद जाननि मां कातिलनि जी पुलिस पहुची चुकी हुई ऐं कहिड़ा सबब आहे उहो छा थियो किथे ख़राबी थी वई जंहिंजे करे शहीद जाननि वारा या कातिल गिरफ़्तार थींदे थींदे बची विया हुन में तव्हां छा था सम्झो केरु ज़िम्मेवार थी सघे इहो त कोन थो चई सघे त केरु ज़िमेदार थी सघे थो न की मूंखे ख़बर आहे पर मूं महसूसु कयो हुन वक़्तु त जो मौजूदु आहे उन वक़्त जो SP कंहिं हद ताईं उस ते पहुची चुको पोइ अचानक हुनजी बदिली थी वई ऐं ॻाल्हि रुकिजी वई ॿिया जेके बि SPs आया उन्हनि इहा ई शइ चई त असां पहुची विया आहियूं असां हीअ करे विया आहियूं जीअं तव्हां ॾिठो त हिकिड़ो छोकिरी हिंदू छोकिरी जो मसइलो हो त हिते कोशिशि कई ॿुधायो त बिल्कुलु असां मूंखे पूरी ख़बर आहे उहो जीअरी आहे पुॼी आहे असांखे सभु ख़बर आहे पर इहो छड़ो दुख हुयो कूड़ हुयो तव्हां सखर जा सीनियर सियासतदान आहियो ईअं सम्झो सखर जे हर मामले ते हर माण्हू जी मदद कंदा आहियो हर दुख खां ॾिसंदा आहियो त शहीद जाननि वारे जे शहादत खां पोइ जेको ख़ला पैदा थियो आहे जेको नुक़सानु थियो आहे जेको सोसाइटी खे हिकिड़ो ड्रामा त शहीद जाननि वारे जेतिरे कदावर साहब या कातिल गिरफ़्तार नथा थी सघनि
त पोइ अहिड़ी सोसाइटी में केरु महफ़ूज़ थी सघे हुन जे बारे में तव्हां जेके मुल्की हालात आहिनि उहे नेचुरली सेफ न आहिनि ऐं बहितर न आहिनि सॼे मुल्क में ख़ासि करे ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जा जेके हालात आहिनि उनजो असरु नेचुरली असां ते पए थो छो त उते असलो अचे थो ऐं असलो ईज़ी वे में थो अचे ऐं उहो हिते जल्दी ट्रांसफर थो थिए हीअ असल में क्राइम वधियो आहे असले जे करे असले लेटेस्ट इक्विपमेंट एतिरा अची विया आहिनि जेके अॼु पुलिस वटि सिविलियन फोर्स वटि ओहिड़ो वेपन न आहे जेको धाड़ेल वटि आहे त तंहिंजे करे पुलिस खे बि काफ़ी चैलेंजिस आहिनि इन शइ खे थोरो बैलेंस करणु खपे ऐं जेकॾहिं इहे न कयो वियो उहो ई जेका हथियार आहिनि जेके धाड़ेलनि वटि आहिनि उन खां बहितर हथियार पुलिस वटि न हूंदा त पोइ को न कातिल मिलंदो न धाड़ेल मिलंदो न रहज़न मिलंदो ऐं को हथु न ईंदो ऐं मासूम माण्हू लुटंदो रहंदो आख़िरी सवाल तव्हांखे केतिरो सम्झो था शहीद जानमन वारा जा कातिल कॾहिं गिरफ़्तार थींदा मुंहिंजी दुआ आहे त जल्दी कफ़र क़दार ते पहुचणु खपनि ऐं हुकूमत सिंध खे चीफ मिनिस्टर खे मां अपील कंदुसि त उनजी कमिटमेंट आहे उनजी हुकूमत आहे उनखे हिन चैलेंज खे एक्सेप्ट करणु खपे ऐं उनखे हथु करे छोली दुनिया आहे अॼुकल्ह आवाज़ ते बि तव्हां पहुची था वञो त केरु थो ॻाल्हाए उते कहिड़ी जाइ ते कहिड़ी हंधि वेठो आहे उहा बि मिली थी वञे हुन दौर में जेकॾहिं हिकिड़ा कातिल न मिलनि असां मौजूदु आहियूं नामियार शाइर अयाज़ गुल साहिब सां जेके शहीद जानमन वार जा इंतिहाई वेझा दोस्त बि हुआ सखर में संदन वॾो किरदारु आहे खाउन पुछंदासीं त शहीद जानमन वार सां साईं तव्हांजी तमामु वेझड़ाप बि हुन सां दोस्ती बि ऐं हुनजा कातिल त गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं इन सॼे मामले में तव्हां शहीद जानमन वार जी कहिड़ियूं यादगिरियूं आहिनि या उनखे कीअं कहिड़नि लफ़्ज़नि में तव्हां यादि था कयो पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जॾहिं बि जानमन जे शहादत वारो ज़िक्र अचे थो त बेहद ॾुखु थिए थो त हिकिड़े सच ॻाल्हाइण वारे माण्हूअ सां हिकिड़े अहिड़े साफ़ी सां जंहिं तव्हांजे केतिरनि ई ग़रीब माण्हुनि जी जज़्बनि जी उनजे अहसासनि जी ऐं उन्हनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जी जेको आहे नुमाइंदगी कई पए ऐं उन्हनि खे इंसाफ़ वठी ॾियण में पंहिंजो किरदारु अदा कयईं पए उनखे पाण खे इंसाफ़ कोन पियो मिले 2 साल गुज़री विया आहिनि ऐं अञा ताईं जेको आहे को खड़ितल कोन निकितो आहे मतिलबु आहे हिकिड़ी सिर्फ़ु ॻाल्हियूं ॿुधूं था ऐं थिए कुझु कोन पियो हाणे सोच मूंखे कॾहिं कॾहिं मां परेशान थींदो आहियां त भई ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो साफ़ी असां वटि हिकिड़ी वॾी कुवत आहे हिकिड़ी सघ आहे हाणे जेकॾहिं जान मोहम्मद जहिड़े साफ़ी खे जेको सखर में जेके असांजा इलाही मक़बूल ऐं मथां जेके साफ़ी आहिनि उन्हनि में उनजो शुमारु थिए पियो त उन सां ई जेकॾहिं इंसाफ़ नथो थिए हिकिड़े आम माण्हूअ सां थींदड़ ज़्यादतीअ जो कहिड़ो इंसाफ़ थी सघंदो परेशानी थिए थी हिन ॻाल्हि ते ॾुख बि थिए थो जेसिताईं तालुक़ु आहे जानमन सां त जानमन सां काफ़ी मुलाक़ातूं रहियूं उन सां प्रोग्रामनि में गॾु रहियासीं ऐं हाणे त हू इलाही एक्टिव थियो हुयो वधीक पाण बि कॾहिं प्रोग्राम कंपेयर पिए कयईं जेको हिकिड़ो गाला शो करायो हुअईं हिकिड़ो वॾो कंहिं होटल में मक़ामी होटल में त उनजी कंपेयरिंग ॾाढी शानदार नमूने सां कई हुई उनखां पोइ अरोड़ यूनिवर्सिटी में हुन हिकिड़ी सुठो प्रोग्राम जी जेका शायदि लाहौती मेला हो जंहिंमें हुन लाहौती मेले जी जेको आहे कंपेयरिंग कई ऐं मूंखे यादि अचे थो त ईअं ई हिकिड़े ईद जे हवाले सां संदसि जेको फ्लैट जी छित ते असीं ईद जो प्रोग्राम कयोसीं उनजी रिकॉर्डिंग थी जंहिंमें सोहराब अली गुल मला सोहराब सुमरो ऐं अदल सुमरो इहे बि शामिलु हुआ ऐं उहो हिकिड़ो यादगार प्रोग्राम हो जेको जॾहिं बि मां ॾिसंदो आहियां ऐं उहो साम्हूं ईंदो आहे त मज़ो बि ईंदो आहे ऐं उनखे यादि बि कबो आहे जानमोहन खे ऐं वरी उहा ई साॻी उहा ॾुखारी कैफ़ियत बि तारी थींदी आहे त भई हाणे हिकिड़े माण्हू सां एॾी वॾी ज़्यादती थी वई हिकिड़ो नाहक थियो ऐं उनखे अञा ताईं असीं जेको आहे सरकारी सतह ते कोई बि उन खे जेको आहे हुनजी मालिकी कोन पई थिए या उनखे कातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार करण जो को सिलसिलो जुड़े कोन पियो सिर्फ़ु ॻाल्हियूं थियनि पियूं पर इहो थियणु न खपंदो हुओ हलेनि पिया ऑपरेशन टारगेटेड ऑपरेशन बि हले पियो इलाही दफ़ा कोशिशि कई आहे तव्हां पाण इन खां बाख़बर आहियो त पुलिस या सिंध गवर्नमेंट हद खां वधीक इन में एक्शन वरिता आहिनि असां पुरुमीद आहियूं हाणे बि त इनशाला जेके कातिलनि
जान मोहम्मद महर तव्हांजो साफ़ी भाउ हुयो, असांजो बि भाउ हुयो ऐं उन जे लाइ असांखे बि इंतिहाई ॾुख आहे। कुझु माण्हू गिरफ़्तार थियल आहिनि, ॿिया जेके रहियल आहिनि उहे बि इनशाला ज़रूरु गिरफ़्तार थींदा। जी नाज़रीन, असां मौजूदु आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर ज़िले सदर मोहतरम सईद जावेद शाह साहब सां। उन्हनि खां पुछंदासीं त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल हुकूमत में हूंदे हुकूमती पार्टी जे ऐलाननि बावजूदि गिरफ़्तार छो न थी सघिया आहिनि? साईं, कहिड़ा सबब आहिनि जो शहीद जान मोहम्मद महर क़तल थी वियो आहे? एॾो वॾो सहाफ़ी, हुकूमत ने ऐलान कया, वज़ीर आला ऐलान कया, IG ऐलान कया, पोइ बि कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन जा कहिड़ा सबब आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा जेसिताईं जान मोहन जो ताल्लुक़ु आहे त जान मोहन त हाणे असांजो बि भाउ हो, असांजो लोकल सहाफ़ी हो ऐं हिकिड़ी बाहिमत आवाज़ु हुयो। शायदि हुन जे ई करे हुनखे इहा सज़ा मिली। पर तव्हांखे पाण ख़बर आहे त सॼी पार्टी जा सभई दोस्त, असांजा सीनियर्स, इवन बिलावल साहब पाण हुनजे उज़र खाई ते हुते हुनजे घर वियो हुयो। CM साहब हुयो, हुन सां गॾु असां बि वियासीं। सभु मिनिस्टर्स वारे सां वेंदा रहिया। कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि, अञा बि थियनि पियूं। मिनिस्टर SP साहब असांजा इतफ़ाक़ सां, ऐं ॿियो अलाए तेसिताईं टियों SP अची वियो आहे। हाणे कचे जो सिर्फ़ु मसइलो आहे, कचे जो जेको हुनखे शेल्टर मिलियल आहे उहो कचे जो मिलियल आहे। कुझु माण्हू त गिरफ़्तार कया बि अथनि, पर मुख्य माण्हू शायदि जेको आहे जवाबदार उहो अञा न थी सघियो आहे गिरफ़्तार। हाणे उहो कचे में तव्हां पोज़ीशन ॾिसो था पाण त कश्मीर खां वठी छा इवन पंजाब खां वठी सखर ताईं कचे जी हालति साॻी आहे। हुनजा पंहिंजा घट ठहियल आहिनि, रस्ता ठहियल आहिनि, पुलिस खे ईंदे ॾिसनि था, भॼी वञनि था। काफ़ी पुलिस कार्रवाइयूं कयूं आहिनि, छापा बि काफ़ी आया अथनि, कोशिशूं बि काफ़ी कयूं अथनि, कुझु ॿिया माण्हू पकड़िया बि अथनि, पर मुख्य माण्हू निकिरी थो वञे। सो असांखे उमेदु आहे अलाह कंदो हू बेगुनाह हुयो, शहीद हुयो, हुनजा कातिल जल्द गिरफ़्तार थींदा इंशाअल्लाह। जी, असां मौजूदु आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जनरल सेक्रेटरी वीरम ख़ान महर सां। उन्हनि खां बि पुछंदासीं त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार छो न थी सघिया आहिनि? वीरम ख़ान महर साहब, शहीद जान मोहम्मद महर साहब जेको आहे तव्हांजो बि ऐं तव्हांजे वालिद साहब जो दोस्त हो, हुकूमती पार्टी में बि आहियो, उनजे बावजूदि कातिल गिरफ़्तार नथा थियनि। छा इहा हुकूमत जी बेहसी या हुकूमत जी नाकामी न आहे? अस्सलाम वालेकुम, तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजो मौक़ुफ़ वरितो। मां सही ॻाल्हि कई त जान मोहन तमामु प्यारो माण्हू हुयो। सहाफ़त बि हुन जे नमूने कई त तमामु सुहिणे अंदाज़ सां, ऐं उन में कंहिं पार्टीअ सां न पर वाज़े हिकिड़ा लफ़्ज़ लिखंदो हुयो, ऐं शायदि उन जे करे ई संदसि खे सज़ा बि मिली। मुंहिंजे वालिद साहब सां, अनवर ख़ान महर सां संदसि तमामु घणो क़ुर्बाइतो तालुक़ु हुयो। ऐं असांजो त पाड़े जो आहे, चको असांजे ॻोठ खां घणो वेझो आहे। जीअं साईं जावेद शाह साहब ॻाल्हि कई, असांजो पार्टीअ जो सदर आहे, त सॼो मसइलो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कचे जे करे थिए थो। सॼी सिंध जो जेको अमन अमान तबाह थियो आहे, सिज लथे खां पोइ असां सफ़र नथा करे सघूं, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन कचे जे करे त क्रिमिनल्स आहिनि, क्राइम करे रोड तां कचे में वञी शेल्टर वठनि था। असांजी पुलिस जा मुख़्तलिफ़ SSPs इन दौरान क़तल जे ट्रांसफ़र थिया आहिनि, जंहिंजे करे बि कुझु अचे थी, प्रोसेस स्लो डाउन थी वञे थो, पर गिरफ़्तारियूं घणियूं कयूं हुयूं। ऐं पर उन ते संदसि फैमिलीअ खे ऐं अवां सहाफ़ी बिरादरीअ खे उन में राज़ी न हुयो। अवां जो चवणो त असां इन्हनि गिरफ़्तारियुनि खे नथा मञूं। हाणे बि असांजी पार्टी जी हद ताईं जेका आहे त बेहसी न आहे, असांजी पार्टीअ जी त ॾिसो न संजीदगी आहे, ख़ूबी आहे, ऐं उज़र ते बि सभु विया। साईं मुराद अली शाह साहब जेको असांजा वज़ीर आला आहे, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, असां पाण वियासीं, मां साईं बचल शाह असांजे डिवीज़न जो सदर आहे, उन सां गॾु वियो हुउमि संदसि हिते सखर वारी जाइ ते। साईं बचल शाह ॿारड़नि खे ख़र्ची बि ॾिनी, जेको हिकिड़ो थी सघे थो असां खां। हाणे ॻाल्हि इहा आहे त हुकूमत पंहिंजी तरफ़ां करे थी, ऐं कचे जो मसइलो ज़रदारी साहब हिते आयो हो कुझु टाइम पहिरियों, प्रेसिडेंट साहब, त हुन बि इहा ई हिते जेका ब्रीफिंग वरिती कमिश्नर ऑफिस में, उहा बि इहा ई ॻाल्हि कई आहे त कचे खे क्लीन कयो, कचे खे क्लीन कयो। माण्हू ॾाढो डिस्टर्ब आहिनि, ऐं इनशाला असांखे उमेदु आहे SSP ऐं DIG खे बि चवंदासीं महिरबानी कयो, महिरबानी कयो। जीअं साईं जावेद शाह साहब चयो त मुख्य माण्हू हाइड आउट्स जेके कचे में आहिनि उन्हनि में हलियो थो वञे, तंहिंजे करे त SSP खे ऐं DIG खे ज़रूरु चवंदासीं। त मुंहिंजी बि हर मंडे ते शायदि SSP सां मिला ईद जे ॾींहंनि खां पोइ, त उनखे इहा ई हाईलाइट कंदुमि, दादा जानवर असांजो पंहिंजो, असांजी कम्यूनिटीअ जो, असांजे पाड़े वारो, महिरबानी कर, ऐं जे तूं गिरफ़्तार करींदो त हार तोखे असां पाराईंदासीं। जी, सिंध जो बुरजुस्तो आवाज़, सिंध जो मज़लूम माण्हुनि, मिसकीननि
ऐं सिंध जे आवाम जो हिकिड़ो सगारो आवाज़ु शहीद जान मोहम्मद महर, जंहिंखे हमेशह लाइ राति जे रहज़ननि शहीद करे उन जे सगारे आवाज़ खे ख़ामोश करण जी कोशिशि कई। पर शहीद जान मोहम्मद महर ताहयात जेसिताईं शहीद जान मोहम्मद महर जा परस्तार, उन जा भाइर, उन जा अज़ीज़ ऐं सहाफ़ी ऐं सिंध में हक़ ऐं सच चवण वारा मौजूदु आहिनि, तेसिताईं शहीद जान मोहम्मद महर समूरनि माण्हुनि जी दिलनि में मौजूदु रहंदो ऐं कातिलनि खे शिकस्त ईंदी। बदकिस्मती इन ॻाल्हि जी आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़तल खे 19 महीना गुज़री चुका आहिनि, जॾहिं त उन्हनि जी ताज़ियत ते पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला मुराद अली शाह, उन खां अलावा IG सिंध ऐं तमामु कैबिनेट जा माण्हू ताज़ियत लाइ हिते पहुची चुका आहिनि, वाइदा करे चुका आहिनि त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पर इहा रियासती ऐं पुलिस जी ऐं इंतिज़ामी नाकामी जो चिटो सबूत आहे त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल जेके सखर शहर खां 15 खां 20 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मौजूदु आहिनि, ऐं उहे मौजूदु हुजण जे बावजूदु हिन हेॾे वॾे सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़तल में मुलविस उहे माण्हू हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जा वारिस ऐं सहाफ़ी इंसाफ़ जे ओसीड़े में हीअ ईद अॼु मल्हाए रहिया आहिनि। अब्दाश जो KTN न्यूज़।